जय झूलेलाल। असांजे चैनल में तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। त अॼु जी ख़बर आहे बिलासपुर छत्तीसगढ़ मां। भारतीय सिंधु सभा जी राष्ट्रीय महामंत्री श्रीमती विनीता भावनानी जी ठही। राष्ट्रीय अध्यक्ष श्री लघाराम नागवानी जी ने भारतीय सिंधु सभा जी राष्ट्रीय महिला विंग जी अध्यक्ष श्रीमती माया कोडवानी जी सहमतीअ सां भारतीय सिंधु सभा छत्तीसगढ़ जी प्रदेश अध्यक्ष श्रीमती विनीता भावनानी जी खे भारतीय सिंधु सभा जी राष्ट्रीय महामंत्री मनोनीत कयो। विनीता जी ने सिंधी भाषा, बोली, संस्कृति एवं सामाजिक सरोकार जे लाइ क्षेत्र में अतुलनीय योगदान ॾिनो आहे। कंहिं बि इंसान जे लाइ एतिरे वॾे पद ते पहुचण जे लाइ ॾाढी कड़ी मेहनत व लगन ईमानदारी सां कार्य करण लॻंदो आहे। इन में ॾाढा घटि माण्हू हूंदा आहिनि जेके एॾी ऊचाईअ ते एॾे वॾे शिखर ते पहुचंदा आहिनि। उन्हनि मां हिकु आहे विनीता भावनानी जी, जंहिं पंहिंजी कड़ी मेहनत, लगन, ईमानदारी व समाज जे हित जे लाइ जज़्बो, कुझु कर गुज़रण जी तमन्ना व लगन, उन्हनि में एॾी जेकी जिम्मेदारी खई उहा ईमानदारीअ सां निभाई। चाहे उहो सामाजिक क्षेत्र हुजे, चाहे उहो धार्मिक क्षेत्र हुजे, चाहे उहो घर परिवार जी ॻाल्हि हुजे या उहा शहर जी ॻाल्हि हुजे, उन्हनि हर समय हर कार्य खे पूरी मेहनत, लगन व ईमानदारीअ सां कयो। बिना कंहिं लालच, लोभ जे हमेशा सिर्फ़ समाज जे हित जे बारे में ही सोचो। उन्हनि समाज जे उत्थान जे लाइ पंहिंजी ॿोली, भाषा, संस्कृति खे बढ़ावो ॾियण जे लाइ कार्य कयो। अचो त उन्हनि जे जीवन जे बारे में कुछ प्रकाश विझूं। विनीता जो जन्म 17 अप्रैल 1969 जो मध्य प्रदेश जे हिकु नंढड़े से शहर सतना में थियो। माता कृष्णा देवी पंजवानी, पिता हीरालाल पंजवानीअ जे हिते। विनीता जो पहिरों नालो लता हुयो, लता पंजवानी। विनीता आपस में 6 भाई भेण हुया, 2 भावर ऐं 4 भेणूं, जंहिंमें विनीता 3 नंबर ते हुई। पंहिंजे माता पिता जी लाडली व प्यारी ठही। बचपन में वॾनि जो आदर करण, नंढनि खां प्यार वठण ऐं सभिनीनि खे सम्मान ॾियण पंहिंजे माता पिता सां ई सिखियो। हूअ चवंदा आहिनि कि हे उन्हनि जा ई संस्कार हुया कि जेको मां पंहिंजे जीवन में उतारियो। हिकु आदर्श बेटी, हिकु आदर्श भेण, हिकु आदर्श पत्नी, हिकु आदर्श बहू, हिकु आदर्श मां व हिकु आदर्श सास भी ठही। पढ़ाईअ में शुरूअ खां ई ॾाढी तेज होशियार हूंदी हुई। BCA स्नातक व BSc संगीत में डिग्री प्राप्त कई। छत्तीसगढ़ में नंढड़े से हिकु शहर कोरबा में उन्हनि जो विवाह थियो त्रिलोकीनाथ भावनानीअ जे सुपुत्र उमेश भावनानीअ सां गॾु। 24 जून 1978 में विधि विधान सां इहो संपन्न थियो। हाणे लता पंजवानीअ खां विनीता भावनानी ठही। नयो शहर, नयो घर, नयो परिवार व नई जिम्मेदारी मिली, जंहिंखे विनीता ने ॾाढो खूबी निभायो ऐं हाणे ताईं निभाईंदी थी अचे पई। सभई रिश्तनि खे हिकु अनमोल मोतीअ जी माला जी तरह पिरोए रखियो। इहो ई न, विनीता ने हिकु नई पारी खेॾी। उहा पारी हुई समाज सेवा सन 1990 में। हिन कार्य में उन्हनि जा प्रेरणा स्त्रोत व मार्गदर्शक ठहिया उन्हनि जा ससुर त्रिलोकीनाथ भावनानी जी। विनीता भावनानी ने पहिरीं महिला इकाई गठित कई कोरबा में व प्रशिक्षण केंद्र लगवाया, अन्य सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम भी आयोजित कया। सन 2000 में बिलासपुर अची करे हिन सफ़र खे जारी रखियो। वरी सां हिकु नयो शहर, हिकु नयो घर व हिकु नई जिम्मेदारीअ सां गॾु गॾु इहो पूरो कमु कंदा रहिया। हिकु हुई जन्मभूमि सतना त हिकु हुई कर्मभूमि कोरबा, त उन खां पोइ टीं थई तपोभूमि बिलासपुर। बिलासपुर अची करे इहो तप जारी रखे करे महिनत करे समाज खे हिकु छत जे हेठां अची लाहे करे महिलाउनि खे संगठित करे पंहिंजी ॿोली, भाषा, संस्कृति खे वधाइण जे लाइ हिकु मिशन हथ में खयो, हिकु मशाल जगाई व पूरे सफ़र खे शुरू कयो। 1990 में कोरबा मां निरंतर इहो कमु करे करे बिलासपुर अची करे भी अॼु ताईं इहो कमु जारी आहे। बिलासपुर शहर में अची करे पूज्य सिंधी सेंट्रल महिला विंग जी अध्यक्ष ठही करे, उन खां पोइ उन्हनि जो संरक्षक ठही करे, भारतीय सिंधु सभा बिलासपुर इकाई जी अध्यक्ष ठही करे, उन खां पोइ उन जी संरक्षक ठही करे लगातार सेवा कार्य जारी रहियो आहे। पिछले 4 सालनि खां भारतीय सिंधु सभा छत्तीसगढ़ जी प्रांतीय अध्यक्ष रही करे छत्तीसगढ़ के नंढे नंढे शहरनि जो दौरो करे करे महिला इकाई गठित कई। नंढे नंढे रचनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित कया, जंहिंमें पूरे प्रदेश में भारतीय सिंधु सभा जी हिकु मजबूत शाखा ठाही वई।
उन्हनि जे नेतृत्व में पहिरीं बार अहिड़ा कारण थिया जंहिंमें बिलासपुर जी पहचान ठही, बिलासपुर जो हिकु नयो नालो ठहियो जंहिंमें बिलासपुर पूरे देश में चमकी उथी। पहिरीं बार 2017 में बिलासपुर में 2 ॾींहनि जो राष्ट्रीय महिला सम्मेलन आयोजित कयो वियो। हिन सम्मेलन में गुजरात जी उन समय जी मंत्री श्रीमती निर्मला वाधवानी जी बिलासपुर आई। शरदाई दरबार जा संत भी बिलासपुर आया व पाकिस्तान सिंध मां हिकु जत्थो भी बिलासपुर आयो। 2 ॾींहनि जे हिन सम्मेलन में पूरे देश भर मां महिलाऊं बिलासपुर पहुतियूं। ॾींहं भर राष्ट्रीय मुद्दनि ते बहस व चर्चा थींदी रही व रात जो सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन कयो वियो। हिन सांस्कृतिक कार्यक्रम खे ॾिसी करे ॿाहिरां आयल महिलाऊं गदगद थी उथियूं। उन्हनि खे ईअं लॻो जीअं असां पंहिंजे सिंध में पहुची विया आहियूं। हिन सफल आयोजन में बिलासपुर खे हिकु नई पहचान ॾिनी। राष्ट्रीय सिंधी लाॾा प्रतियोगिता आयोजित कई वई हुई गुजरात अहमदाबाद शहर में। उते भी विनीता जी जे नेतृत्व में बिलासपुर जी टीम ने प्रथम स्थान प्राप्त कयो ऐं ट्रॉफी जीती। वॾे वॾे शहरनि मां आयल सभु माण्हू हैरान हुया कि हिकु नंढड़े सो शहर बिलासपुर जे माण्हुनि ने अहिड़ो धमाल मचायो। सभु ॾिसंदा रहिजी विया त जीअं चवंदा आहिनि न कि प्रतिभा के शहर जी मोहताज न हूंदी आहे, त उअं ई इहो कमु ॾेखारे रहिया बिलासपुर जी टीम ने। इन खां पोइ राष्ट्रीय सिंधी विकास परिषद द्वारा 2018 में आयोजित थिए जी प्रतियोगिता सिंधी लोक नृत्य ने बिलासपुर जी टीम ने प्रथम स्थान प्राप्त कयो। प्रतिभा अॼु बि हर हिकु गांव में उन शहर में ज़रूरत हूंदी आहे, उनखे उभारण जे लाइ, उन्हनि खे निखारण जे लाइ। ऐं हीअ प्रतिभाउनि खे खोजण वारो, इहो निखारण वारो सभिनी जे साम्हूं आयो, जंहिंजो नतीजो हुयो कि बिलासपुर जे समाज जे ॿारनि ने राष्ट्रीय स्तर पर प्रतियोगिता में शामिल थी करे प्रथम विजेता करे जीते करे वापसि आया। सिंधु दर्शन यात्रा में प्रतिवर्ष लेह लद्दाख में 21 खां 24 जून आयोजित कई वेंदी आहे। हिन यात्रा में सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित कया वेंदा आहिनि, जंहिंजे लाइ विनीता जी खे चुनियो वियो आहे। उन्हनि जी जिम्मेदारी आहे कि ॿारनि खे तयार करे सांस्कृतिक कार्यक्रम में हिते पेश करण जे लाइ, ऐं उन्हनि इहा जिम्मेदारी बखूबी निभाई आहे 5 सालनि खां। लगातार छत्तीसगढ़ मां बिलासपुर, कोरबा, रायपुर, राजनांदगांव मां ॿार लेह लद्दाख वञी करे सांस्कृतिक कार्यक्रम पेश कंदा रहिया आहिनि ऐं पंहिंजे छत्तीसगढ़ जो गौरव व शान वधाईंदा आहिनि। हिन जे अलावा विनीता जी सुलझी विचारधारा हुजण जे करे पारिवारिक वाद विवादनि खे, मन मुटावनि खे आपसी समझाइश ॾेई करे जल्द सां जल्द सुलझाए करे समाज में सेवा कार्य कंदी रही आहे। विनीता भावनानी जी सिंधी समाज सां गॾु गॾु अन्य समाज जी संस्थाउनि सां भी जुड़ी रही आहे, जंहिंमें मुख्य रूप सां आहिनि ब्रह्म कुमारीस, अखिल भारतीय विकलांग चेतना परिषद, संस्कार भारती, वनवासी कल्याण समिति व वर्तमान में सेवा कार्य सां नित प्रतिदिन सेवारत आहे। हिन जे अलावा पूर्व डायरेक्टर छत्तीसगढ़ सिंधी साहित्य अकादमी, पूर्व अध्यक्ष। इन सां गॾु गॾु इनवर हिल क्लब ऑफ कोरबा, रोटरी, मुक बधिर विद्यालय कोरबा, निदेशक नाट्य नृत्य लोक संगीत विनीता जो कई सम्माननि सां विभूषित आहे। भारत जे कई शहरनि में अलॻि अलॻि मंचनि सां विनीता जी जो सम्मान थी रहियो आहे। प्रदेश जी कई राजनीतिक पार्टियूं भी चाहींदी आहिनि कि विनीता जी असांजी पार्टीअ में शामिल थी करे ऐं इहो पद हासिल करे, पर विधानसभा जी टिकट तक ऑफर कई वई इन्हनि खे, पर विनीता ने सभिनीनि खे मना करे छॾियो। विनीता जी ने चयो कि सेवा कार्य कंदी रही आहियां ऐं सेवा बग़ैर राजनीतिअ में अची करे भी कई सघंदी आहे ऐं मां अॻिते भी कंदी रहंदमि। तव्हां सभिनीनि जो धन्यवाद कि तव्हां सभिनीनि मूंखे इन लाइक़ समझो। ॻाल्हियूं त अञा खोड़ आहिनि, पर केतिरो चवां ऐं जेतिरो चवंदमि ओतिरो घटि आहे। पर एतिरो ई चवंदमि कि करोड़नि मां अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेका सितारा ठही करे चमकंदा आहिनि ऐं कॾहिं घमंड न रहंदा आहिनि, बल्कि पूरे जगह में चांदनी व रोशनी ठंडक फैलाईंदा आहिनि। अहिड़ी ई असांजी हिकु सितारा आहे विनीता भावनानी, असांजी बिलासपुर जी विनीता भावनानी। असां ॾाढा ई ख़ुशकिस्मत आहियूं कि असांखे तव्हांजी छत्र छाया मिली ऐं तव्हां अॻिते भी पंहिंजो हथ असां सभिनीनि जे मथां रखिजो ऐं तव्हांखे भारतीय सिंधु सभा जी राष्ट्रीय महामंत्री ठहण जे लाइ करोड़ करोड़ वाधायूं ऐं पूरे बिलासपुर खे वाधायूं। त हीअ ख़बर असां तक पहुचाई बिलासपुर मां विजय दुसेजा जी ने। अॻिते जी ख़बरूं ॿुधण लाइ जुड़ियल हुजो असांजे चैनल सां ऐं वधीक खां वधीक लाइक कयो, शेयर कयो ऐं सब्सक्राइब कयो। जय झूलेलाल।